सुई गैस मां खे ख़बर ॾींदा हलूं निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी हंडियारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जीजी अॻवान पीर सैद इस्माइल शाह ॻोठु अलाह ॾिनो मल्लाह ऐं ॻोठु अलाह वधियो सोलंगीअ में वर्क तेज़ करे छॾी। वधीक तफ़सील निसार अली कुबर जे हिन रिपोर्ट में। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त PS 28 जो नामज़द उम्मीदवार आहे जेको GD तरफ़ां उहो अॼु यूसी हंडियारी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वर्क करे रहियो जिथे ॻोठु अलाह ॾिनो सोलंगी ऐं ॻोठु अलाह वधायो मलाह में पुॻो जिथे गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते अमीर तारिक हुसैन कुबर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ जेको नौजवान क़यादत आहे हिनखे हिन चकर वोट ॾिनो वञे त जीअं हीउ अॻिते अची ऐं असांजी आवाम जी ख़िदमत करे सघे। उन मौक़े ते फ़क़ीर सिकंदर शहर ऐं ॿिया अॻुवान हुन सां गॾु हुया। जी बाबा इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। साईं असांजो उम्मीदवार सूबाई असेंबली साईं मोहम्मद इस्माइल शाह राजदी, क़ौमी असेंबली जे 203 ते आहे साईं सदरुद्दीन शाह बादशाह। इन सिलसिले में तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। महिरबानी करे सोच समझ सां पंहिंजे गौर वीचार सां उम्मीदवार जो इंतख़ाब कयो। आज़माइलनि खे वरी आज़मायो। साईं जन असांजा नौजवान क़यादत आहे जेका तव्हां वटि आई आहे। इंशाअल्लाह ताला तव्हां सां दुख सुख में हर तकलीफ़ में तव्हां सां गॾु रहंदा। साईं खे वोट करे क़ौमी असेंबलीअ ते साईं सदरुद्दीन शाह खे ऐं सूबाई असेंबलीअ ते साईं इस्माइल शाह खे वोट करे कामयाबु कयो। इंशाअल्लाह ताला जेके बि तव्हांजा मसइला मसाइल आहिनि उहे हल थींदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी सां तव्हां वटि आया आहियूं। इन सिलसिले में इलेक्शन जे सिलसिले में महिरबानी करे सितारो निशान आहे, क़ौमी इंतख़ाबी निशान सितारो आहे। सितारे खे वोट करे कामयाबु कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। थोरो इन में तव्हां गौर वीचार कयो। जिन खे अॻु में वोट कया आहिनि हशर इहो आहे जेको हींअर असां आया आहियूं तव्हांजे रस्तनि जो इलाइक़े जो तमामु तव्हांजो इलाइक़ो पोइते पियल आहे। साईं नौजवान क़यादत आहे। इंशाअल्लाह ताला साईं तव्हांजा जेके बि मसइला आहिनि उहे सभु मसइला हल कंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।